बोलदार वडा में गोठाणन पारा पुलिस खिलाफ एहतजाज कयो वियो। कोट तले बोहण जे गोठाणन असदुल्ला, अल्ताफ हुसैन बोहण, महबूब बोहण ऐं ॿियनि प्रेस क्लब बोलदार वडा अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते गोठाणन इल्ज़ाम हणंदे चयो त कुझु ॾींहं अॻु संदनी बिरादरी जे माण्हुनि ज़ाहिद, बरकत, इंसाफ, शाहनवाज़ बोहण ऐं ॿियनि हुननि जे औरतुनि खे खंभण जी कोशिश कई ऐं खेनि तशदुद जो निशानो बणाए फरार थी विया, जंहिं जी हुननि बोलदार वडा थाणे ते पहुची शहनि जवाबदारनि मथां FIR दाख़िल कराई हुई, पर 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी ऐं जवाबदारनि खां रिश्वत वठी ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि चयो त बासर जवाबदार खेनि केस तां हथ खणण ऐं ॻोठ मां लॾे वञण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बार बार एहतजाज करण बावजूद पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। गोठाणन IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।